असां कमज़ोर न आहियूं चाचा। कमज़ोर त इहो सालार खान आहे। वो वरी कीअं? तव्हां ॾिठो कोन चाचा त इहो सालार खान न पंहिंजे पीउ जी क़बर खोटे सघियो, न ई वरी हुनखे को कुल्हो ॾेई सघियो। पंहिंजो पीउ भाउ सभु कुझु छॾण जे लाइ तोसां तयारु आहियां। ॾेखार पंहिंजी हिमत, कर मुड़सी, मां हलण जे लाइ तयारु आहियां न अॼु बि तोसां। ॾिसां त तूं छा थो करीं। ठीकु आहे सतू, हाणे जेकॾहिं पाण मिलियासीं न त आउं तोखे पाण सां गॾु वठी हलंदुमि। वॾेरे चयसि हिकिड़ो ढगो हिलाल कर, अबे छा कयो जोड़ो ई कोराए छॾईं। ओ बाबा मुल्क सॼो ॿुॾियो। भागऊ वेचारे हुन हिकिड़ो रांदि चयोसि, और पंहिंजी लालच में पेट खां ॿई ॼण कोई बीह रहियो यार। हैरत हा हा, हाणे असली देरी न कर। हू तुंहिंजे लाइ सभु कुझु छॾण लाइ तयारु आहे, ऐं जेकर तूं बहाना कंदे त आख़िर ताना त मिलंदई न। सचो आई गुलू, मां खुटल हुयसि, मां बेक़दरो आहियां। सोप सीरियल सिंध ॼाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।